अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था खबरन डा खबर शामिल कई पिया कंडियारो में रिपोर्ट जमील अहमद सरगानी जी मोहब्बत देरो लगोठ पिरल सरगानी जे रहवासी कत्ल थियल मजहर सरगानी जे कातिलन की गिरफ्तारी लाइ एहतजाजी रैली मोहब्बत देरो थाने अॻियां गुलाम शबीर सरगानी, दीदार अली सरगानी, मिस्कीन अली, शाहमीर सरगानी, शहीद जी वानी साहिबा खातून शहीद थियल जी अमर सकीना ऐं ॿियनि कुरान पाक खणी बासण ख़िलाफ़ दाईंदे ॿुधायो त एक महीनो अॻु असां जे नौजवान मजहर सरगानी के बेगुनाह राह वेंदे पंहिंजे घर वारे जे साम्हूं गोलियूं हणी मौत जी निंड सुम्हारियो वियो, पर मुख जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं बाअसर माण्हू कातिलनि खे पनाह ॾियो वेठा आहिनि ऐं असां खे हिरासा करे मौतमार धमकियूं ॾेई केस तां हथ खणण लाइ ज़ोर भरे रहिया आहिनि। असां ख़ौफ़ मजां पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया आहियूं। असांजो मुतालबो आहे DIG शहीद बेनज़ीर आबाद, SSP नौशरो फिरोज़, DSP कंडियारो, SHO मोहब्बत देरो सिकंदर अली चांग खे त कातिलनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी नाज़रीन, असां हींअर मोहब्बत थाणो अॻियां गॾु आहियूं। हिकु महीनो पहिरियां क़त्ल थियल शहीद मजहर सरगानी जे वारसनि क़ुरान पाक खणी थाणे अॻियां एहतिजाज कयो आहे। उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी भा सर, असांजो इहो मुतालबो आहे त कातिल जेके ॿ गिरफ़्तार कया आहिनि, पुलिस वेचारी असांजे फेवर में सुबुह शाम राति ॾींहुं मदद करे रही आहे। DSP साहब, SHO मोहब्बत देरो, उन्हनि जी राति ॾींहुं जाखोड़ आहे, पर अहिड़ा बाअसर माण्हू आहिनि जेके उन्हनि खे कातिलनि खे पनाह ॾेई वेठा आहिनि ऐं हींअर कातिलनि जी ज़मानत जूं कोशिशूं करे रहिया आहिनि ऐं दरख़्वास्तूं पुॼाए रहिया आहिनि। बराए महिरबानी करे असां वस वारनि अमलदारनि खां इहो अपील था करियूं त इन्हनि जो ज़मानतूं रद्द कयूं वञनि। रहियल कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार करे जल्द कानून जे कटहरे में घुराए असां पेश कयो असां सां इंसाफ़ थिए। असांखे राति ॾींहुं धमकियूं ॾियनि था, उहे कातिल सरेआम जो घुमनि था त धमकियूं छा ॾियनि। पुलिस वेचारी उन्हनि जे पोयां आहे। जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो, कातिलनि खे गिरफ़्तार कयो, वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।